Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. ऐं हिन प्रोग्राम में जीअं त असां तव्हां ताईं सुठियूं ॻाल्हियूं पहुचाईंदा आहियूं, काफ़ी अहिड़ियूं बहितरीनु सुठा ज़िक्र थींदा आहिनि जेके असां कंदा आहियूं ऐं मोटिवेशनल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पॉज़िटिव ॻाल्हियूं जीअं त इंसानु कोशिशि कंदो आहे त इंसान जी ज़िंदगी जेका आहे उहा सुठे नमूने गुज़रे ऐं उन में सुठियूं वाइब्स अचनि, इंसानु ख़ुशहालीअ सां ज़िंदगी गुज़ारे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जॾहिं वरी राति जो सुम्हे निंड करे त उनखे सुकून वारी निंड अचे। सुकून वारी निंड हासिलु करणु ऐं जंहिंखे उहा मुयसरु थिए इहा वॾी ब्लेसिंग आहे। हर माण्हूअ खे एॾो ईज़ीली मुयसरु न थींदी आहे। ईअं ई जॾहिं चयो वेंदो आहे त इंसानु जॾहिं ॿिए जी ख़ुशीअ जो सोचींदो आहे ऐं पंहिंजो अंदरु साफ़ु रखंदो आहे त उन में उनखे सभ खां वॾो जेको चैलेंज आहे फेस करिणो पवंदो आहे त पंहिंजी कावड़ ते क़ाबू करणु ऐं वरी पंहिंजी अना खे ख़तमु करणु। इहे ॿ कम उहे आहिनि जेके तमामु घणा ॾुखिया आहिनि ऐं इन जे हवाले सां गाइडलाइंस जे हवाले सां त अना खे कीअं ख़तमु कजे, कावड़ खे कीअं क़ाबू कजे, कई हदीसूं कई असांजा जेके पैगम्बरनि जा कौल आहिनि ऐं आयतूं आहिनि क़ुर शरीफ़ में, इस्लाम में, दीन में काफ़ी अहिड़ियूं हिदायत कयूं वयूं आहिनि, ॻाल्हियूं ऐं अहिड़ो काफ़ी दर्स ॾिना विया आहिनि त इंसानु सिर्फ़ु इहो सिखी वठे त अना खे कीअं ख़तमु करिणो आहे ऐं कावड़ खे कीअं क़ाबू करिणो आहे। ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत कंहिं जाइ तां मां कुझु पढ़ियो हुयो ऐं मां अॼु तव्हां सां शेयर करणु चाहींदमि त जंहिं इंसान जी अना जो क़दु हुनजे पंहिंजे क़द खां वॾो हुजे त उहो माण्हू कॾहिं बि सुकून सां नथो रही सघे ऐं के बि रिश्ता उहो नथो निभाए सघे। छो त अना हिकिड़ो उहो मां सम्झंदी आहियां त हिकिड़ी दीवार आहे जेका हर रिश्ते जे विच में अची थी वञे, चाहे उहा तव्हांजी दोस्ती हुजे या बीइंग अ प्रोफेशन, तव्हां कंहिं बि इदारे सां अगरि तालुक़ु रखो था त उन में तव्हांजी ग्रोथ खे जे विच ते आड़े ईंदी आहे। ऐं काफ़ी अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि, काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके सेंसिटिव दिलि जा रिश्ता हूंदा आहिनि न, त उन्हनि में बि अना जो मसइलो अची वेंदो आहे त अना जेका आहे तव्हांजो दुश्मन आहे, तव्हांजी दुश्मन आहे ऐं तव्हांजे अगेंस्ट उहा कमु कंदी आहे। सो इन करे कोशिशि कयो त अना खे ख़तमु कयो ऐं कावड़ ते क़ाबू कयो ऐं ज़िंदगी जेका आहे सुठे नमूने सां सुकून सां गुज़ारियो। अच्छा, हाणे सुकून जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त सुकून छा आहे? सुकून में इंसानु घणो कुझु जेको आहे पंहिंजो पाण खे ॼण त आख़िर में थो रखे। तरजीह जेका ॾिबी आहे न, जंहिंखे चइबो आहे त प्रायोरिटाइज़ करणु। तव्हां ज़िंदगीअ में प्रायोरिटीज़ खे सिलेक्ट कंदा आहियो ऐं कहिड़ा माण्हू आहिनि उहे तव्हांजी प्रायोरिटी में अचनि था पिया। उन्हनि माण्हुनि खे तव्हां कीअं था ॾिसो, उन्हनि माण्हुनि सां तव्हांजो कीअं आहे हलणु कलणु ॻाल्हाइणु कीअं आहे, त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जॾहिं तव्हां तरजीह था ॾियो न त पोइ आख़िर में रहिजी थी वञे तव्हांजी पंहिंजी ज़ात, पंहिंजी अना ऐं पंहिंजो पाण, पंहिंजी ख़ुशी, पंहिंजो ॾुखु। त पाण खे घटि करणु घुरिजे ऐं ॿियनि खे जिन सां तव्हांजो रिश्तो आहे उन्हनि माण्हुनि खे वधीक अहमियत ॾियणु घुरिजे। ईअं ई मां अहमियत ॾींदी आहियां जेका असांजी सॼी हीअ टीम आहे, बहितरीनु टीम आहे, हार्ड वर्किंग टीम आहे ऐं सिंध टीवीअ जी हिकिड़े घर वांगुरु असां घर जा भाती आहियूं ऐं कमु कंदा आहियूं। ऐं हीअ जेको ख़ूबसूरत प्रोग्राम आहे सलाम सिंध तव्हांजे अॻियां पेश कयो वेंदो आहे ऐं इन में कंदा आहियूं असां बहितरीनु ॻाल्हियूं, सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे ऐं पॉज़िटिव ॻाल्हियूं। त इहे सभु जब पहुचाइबो आहे न त इन में हिकिड़ी टीम आहे जेका उनजो कमु आहे ऐं इन करे इहे सभु कामयाबियूं ऐं तव्हां ताईं जेके तव्हांजी पज़ीराई मिले थी असांखे, तव्हां जेको आहे सो असांखे अप्रिशिएट कयो था, इहे सभु इन करे आहिनि जो इन में सिर्फ़ु मुंहिंजो हथु न आहे। हिन में असांजा डायरेक्टर आहिनि, असांजा ऑपरेटर आहिनि, असांजा कैमरामैन आहिनि, काफ़ी सभु माण्हू, बादल राई साहब आहिनि। बादल राई साहब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? बहितरीनु मौसीक़ी हूंदी आहे बादल राई साहब जी। ऐं जॾहिं वरी मौसीक़ीअ जी ॻाल्हि कजे न नाज़रीन, त इंसानु जेको आहे अक्सर पंहिंजे पाण खे अक्सर असां मुंझी पवंदा आहियूं, काफ़ी ॻाल्हियुनि में फासी पवंदा आहियूं। पोइ सोचींदा आहियूं हाणे भला छा कयूं, दिलि आज़ारी थींदी आहे, मज़ो न ईंदो आहे। पोइ उते वरी अक्सर माण्हू मौसीक़ीअ जो सहारो वठंदा आहिनि, म्यूज़िक ॿुधंदा आहिनि। म्यूज़िक ॿुधी ऐं इंसानु कोशिशि कंदो आहे त उनखे पंहिंजे मूड खे थोरो सुठो करे, मूड खे अञा जेको आहे सो फ्रेश करे छॾे ऐं उन में मौसीक़ीअ जो सभ खां वॾो हथु हूंदो आहे। सो इहे असांजो प्रोग्राम आहे जंहिंमें मौसीक़ीअ जो बि साथ हूंदो आहे। बादल राई साहब जो बहितरीनु कंपोज़िशन्स हूंदियूं आहिनि, शाइरी तमामु ज़बरदस्त हुनजी चूंड हूंदी आहे ऐं तव्हां ताईं पहुचाइण में ताउन हूंदो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। असां जॾहिं बि प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं त इहो ताउन हूंदो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। आसान महीननि जी किस्तनि में इहे प्लॉट ऑफर कनि था ऐं 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ऑफर कनि। सो जॾहिं बि तव्हां प्लॉट वठो या घरु ठाहियो या तव्हांजी ख़्वाहिश हुजे घरु ठाहिण जी त तव्हां ज़रूरु GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे कॉन्टेक्ट कंदा। कॉन्टेक्ट डिटेल्स इन्हनि जूं तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदियूं हूंदियूं।
इन सां गॾु नाज़रीन जीअं इंसानु अलॻि अलॻि ॻाल्हियूं कंदो आहे असां सिखंदा बि घणो कुझु आहियूं हर ॾींहुं का नई शइ था सिखूं त इहो जेको लर्निंग प्रोसेस आहे न इहो कॾहिं बि ख़तमु न थियणु घुरिजे असां बि सिखूं था तव्हां बि सिखंदा रहो ऐं सिखंदे सिखंदे ई ज़िंदगी गुज़रे थी सिखंदे सिखंदे ई इंसानु जेको आहे हिक ॿिए खां जेको आहे सो वेझो थो अचे ऐं हिक ॿिए जी अहमियत थो ॼाणे सो हीउ जेको ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम आहे बहितरीनु प्रोग्राम आहे हिन जो बाक़ाइदा शुरूआति कंदासीं हिन नंढड़ी साहीअ खां पोइ जॾहिं अची वेंदा महिमान सो महिमान ईंदा महिमाननि सां तव्हांखे कराईंदासीं मुतारिफ़ ऐं वरी उन्हनि सां कंदासीं अलॻि अलॻि कचहरी अलॻि अलॻि फील्ड सां वाबस्ता बहितरीनु कचहरी कंदासीं उत्साह हासिलु कंदासीं असां बि ऐं उमेद आहे बिल्कुलु त तव्हां बि ज़रूरु इंस्पिरेशनल या कचहरी या ॻाल्हि ॿोल हुनखे इंस्पिरेशनल जेको आहे सो सम्झंदव ऐं तव्हां ताईं हिनजी सुठी ॼाण पहुचाईंदासीं सो अॻिते साही था वठूं साही खां पोइ वरी हाज़िर थींदासीं बहितरीनु महिमाननि सां बि कंदासीं कचहरी चांहियूं बि पीअंदासीं हाणे चांहि जो टाइम आहे तव्हां बि चांहि पी वठो असां बि पियूं था तयारी करे बिल्कुलु असांजे अॻियां वियो छो त पोइ जेके ॻाल्हि ॿोल थींदी असांजी उहा ज़बरदस्तु हूंदी ऐं वरी जेके मुंहिंजा भाइर भेनरूं प्यारा कॉल कंदा आहिनि न कॉल ज़रूरु कजो नाज़रीन तव्हांजी कॉल्स जूं खे मां जॾहिं रिसीव कंदी आहियां तव्हां सां ॻाल्हाईंदी आहियां त मूंखे बिल्कुलु दिलि सां ख़ुशी मिलंदी आहे ऐं हिकिड़ी एनर्जी मिली वेंदी आहे सो ॾिसंदा रहो सलाम सिंध मिलूं था नंढड़ी साई खां पोइ Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु प्रोग्राम जी शुरूआति थी चुकी आहे ज़बरदस्त महिमाननि असांखे जॉइन बि करे वरितो आहे उन्हनि खे तव्हां सां ज़रूरु मुतारिफ़ कराईंदासीं ऐं उन्हनि सां कचहरी कंदासीं बहितरीनु छो त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इंस्पिरेशनल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि मोटिवेशनल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं उत्साह हासिलु कंदा आहियूं असां उन्हनि जे लाइफ एक्सपीरियंसिस सां अलॻि अलॻि फील्ड्स जा महिमान ईंदा आहिनि जीअं त तव्हांखे ख़बर आहे ॾिसंदड़नि खे ऑलरेडी हिन ॻाल्हि जी ख़बर आहे सो अॼु बि अहिड़ा ई बहितरीनु जेके महिमान आहिनि उन्हनि असांखे जॉइन कयो आहे मां इंट्रोड्यूस कराईंदसि असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर अदनान अहमद आहिनि लाइफ केयर क्लिनिक में उहे वेहंदा आहिनि ऐं बीइंग अ डॉक्टर सर्व कनि था सोसाइटी में उन सां गॾोगॾु शाइर बि आहिनि सो उन्हनि जी शाइरी बि ॿुधंदासीं ऐं सिहत जे हवाले सां उन्हनि खां कुझु ॻाल्हि ॿोल बि कंदासीं का इन्फॉर्मेशन भी उन्हनि खां वठंदासीं सो वेलकम था कि डॉक्टर अदनान के अस्सलाम वालेकुम सर वेलकम करते हैं आपको क्या हाल है आपके ठीक ठाक आप कोई पेशेंट वेशेंट छोड़ के तो इधर नहीं आए ना पता चला हमें कोई वहाँ बैठ के कोई दुआएं देता हो नहीं ऐसा नहीं शाम का क्लिनिक करते शाम का टाइम है तो फिर ठीक है चले ओके आपसे करेंगे मज़ीद गुफ्तगू अभी जो है हम दूसरे मेहमान की तरफ जाते हैं साईं हाणे असांखे जिन जॉइन कयो से एडवोकेट आहिनि हाई कोर्ट सिंध में पंहिंजो पाण कॉन्ट्रीब्यूट था कनि पिया सोसाइटी में ऐं ज़बरदस्त पंहिंजो कमु आहे सो कनि था पिया सुमेर ज़मान मेमन साहब असांखे जॉइन कयो अस्सलाम वालेकुम सुमेर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु ठाक बिल्कुलु ठीकु अच्छा ॾाढी मूंखे खिल पई आई तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ो बीइंग एडवोकेट हाणे कल्ह असां वटि हिकिड़ा गेस्ट हुया एडवोकेट कोन हुया पर छो त हुन वाइट शर्ट ऐं कारो कोट पाए आया त थ्रू आउट द शो असां हुनखे सभु एडवोकेट साहब चऊं पिया उहो बार बार वीचारा करेक्ट कराइनि पिया त मां एडवोकेट न आहियां हाणे अॼु वाकई में असां वटि एडवोकेट वेठा आहिनि सो हिन करे मसलो हाणे जेको आहे सो अॼु असां वटि वाकई में एडवोकेट साहब वेठा आहिनि उन्हनि सां असां कचहरी कंदासीं ऐं फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच ॿिन्हिनि खे तव्हां आयो ऐं असांजे शो में ऐं डॉक्टर साहब तव्हां सां पुछणु चाहींदासीं गुफ्तगू जो आगाज़ था कयूं सर आपके साथ आपको सिंधी थोड़ी बहुत आती है आपने कहा था उर्दू में बात करें तो ज़्यादा बेहतर है कमज़ोर है जी कोई बात नहीं अभी आप आए आपकी जो है वो पक्की हो जाएगी मजबूत हो जाएगी कमज़ोर चीज़ें मजबूत हो जाती हैं इधर आने के बाद और सुनाई कि क्या है कैसा है और कब से आप जो है बीइंग अ डॉक्टर आप सर्व कर रहे हैं सोसाइटी में और कोई ख़ास स्पेशलिस्ट हैं आप किसी उसमें या बीइंग अ जनरल फिजिशियन आप देख रहे हैं इसमें ये है कि मुझे तकरीबन 10 साल हो गए प्रैक्टिस करते हुए और होमियो में आम तौर पे जनरल फिजिशियन ही होते हैं लेकिन मेरी साथ है कि किडनी के हवाले से ज़्यादा वर्किंग है अच्छा ज़बरदस्त हो किडनी के हवाले से तो मैं ज़रूर आपसे जानना चाहूँगी क्योंकि मेरे साथ पर्सनली ये मसले होते रहते हैं क्योंकि हमारी जो ज़िंदगी है ना मैं ज़ाहिर है कोई भी इंसान परफेक्ट है नहीं और हम मीडिया लोगों का इतनी जो है सारे शोज़ होते हैं इतने सारे टास्क होते हैं जो एट अ टाइम हमें देखने होते हैं पानी पीना मैं भूल जाती हूँ अब इसमें क्या वैसे मुझे याद रहता है एक्चुअली मैंने ये एक गिलास ख़त्म किया है तो यहाँ पे मेरा जो शहरोज़ भाई है वो
शायद जोर है वो वापस ले आता है पानी वानी। लेकिन ये कि वाकई में मैं भी समझती हूँ इस बात को कि कितना ज़रूरी है पानी पीना। और अक्सर हमारी इन डेली प्रैक्टिस में अब गर्मियाँ क्योंकि आ गई हैं तो लोग जूसेस, फ्रेश जूसेस को पीते हैं, तो लेकिन पानी की एक अपनी जगह है। आप ये नहीं है कि आपने जूसेस पी लिया तो आपकी पानी वाली नीड जो है वो पूरी हो गई है, ऐसा नहीं है। तो किडनी, एक सेहतमंद किडनी के लिए अपनी डेली रूटीन में हम कौन सी ऐसी चीज़ें हैं जो कर सकते हैं एक्सेप्ट पानी, पानी के अलावा खाने पीने में किस चीज़ का ख्याल रखना चाहिए कि हेल्दी किडनी रहे हमारी? खाने पीने में यह है कि फ्रूट और सब्जियां सबसे बेहतर है जी। ज़्यादा हाई जो प्रोटीन है ना वो उनको गुर्दे में फ़िल्टर करने में मुश्किल होती है। अच्छा। और एक जगह तो मैंने पढ़ा हुआ था कि एक किडनी या एक दिन में तकरीबन 36 ग्राम जो होता है ना वो गोश्त फ़िल्टर कर सकती है आराम से, उससे ज़्यादा फिर उसके ऊपर बोझ पड़ता है। अच्छा। तो उसके लिए ये है कि ज़रा मीट थोड़ा सा कम रखा जाए, लेकिन ये है कि सब्जियों और दालों पे और इन चीज़ों पे ज़्यादा जोर दिया जाए। ठीक, ज़बरदस्त, बेहतरीन। एडवोकेट साहब की तरफ सां अचूं पिया, सुमेर ज़मान मेमन साहब, तमाम केतिरे अरसे खां प्रैक्टिस था कयो बीइंग एन एडवोकेट? अदी मूंखे 6 साल थी आहिनि। मां लोअर कोर्ट हैदराबाद डिस्ट्रिक्ट कोर्ट में, पोइ कराची में, हिते हाई कोर्ट में कयूं था, कस्टम कोर्ट ॾिसंदा आहियूं ऐं गुज़िरियल 6 सालनि खां उन सां गॾु सोशल एक्टिविस्ट ऐं ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बि आहियूं। अच्छा, त असांजी प्रैक्टिस मोस्टली क्रिमिनल प्रैक्टिसिंग लॉयर आहियूं, पर वरी बि जेके असां केसिस ॾिसंदा आहियूं मोस्टली क्रिमिनल साइड खे कस्टम साइड में, ऐं जेके ई सोसाइटी में वरी जेके मसला थियनि था त उन्हनि खे बि ॾिसंदा आहियूं। ज़बरदस्त, बेहतरीन। अच्छा, अॻु में इहो दौर हूंदो न जॾहिं इंसान खे का सम्झ में न ईंदी ॻाल्हि पोइ माण्हू एडवोकेट्स ॾे वेंदा। हाणे सोशल मीडिया आहे, हाणे हर माण्हू जेको आहे उनखे पंहिंजे राइट्स जी ॼाण आहे ऐं इंफॉर्मेशन अची वई आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे। शहरनि में त सुठी ॻाल्हि आहे, पर बहिराड़ीअ में अञा बि इन शइ जी नीड आहे। अक्सर अहिड़ियूं औरतूं आहिनि, मुंहिंजूं भेनरूं आहिनि, ॿार आहिनि, मतिलबु उन्हनि खे इहा ख़बर न पवंदी आहे त उन्हनि सां केॾी महिल किथे को नाइंसाफ़ी थी थिए पई, रिश्तनि में, घरनि में, या किथे ॿाहिरि अगरि के वर्क प्लेस ते को कमु था कनि पिया, त इन्हनि उन शइ खे कीअं सुधारणु घुरिजे? तव्हां छा था सम्झो त राइट्स छा आहिनि ऐं हुकूक असल में छा आहिनि? कहिड़े हुकूक जे ख़िलाफ़ु को लॉ आहे, तव्हां FIR करे सघो था, या कुझु नाइंसाफ़ी थिए थी त माण्हुनि खे त ख़बर ई न आहे त इन जे ख़िलाफ़ु बि को लॉ आहे या असां इन खे शिकायत करे सघूं था कंहिं बि नाइंसाफ़ीअ जे करे? अॼु हिनखे बदकिस्मती चइजे या छा, असांजो जेको करिकुलर इन ॿाहिरि मुल्कनि में सभ खां पहिरियां जेको आइन पढ़ायो वेंदो आहे, असांजो जेको अबोव जेको मोर देन लॉ जेको आहे किताबु आहे उहो आइन आहे। आइन में जेके फंडामेंटल राइट्स आहिनि, तव्हांजी इज़त जो हक़ आहे, तव्हांजो खाइण पीअण जो, ज़िंदगीअ जो डिग्निटी आहे, तव्हांजी पंहिंजी इज़त आहे, इवन शेल्टर आहे, मतिलबु रियासत जा जेके हुकूक थियल आहिनि त असांजी जेका डिग्निटी आहे सभ खां वधीक आहे, असांजी जेका आज़ादी आहे उहा सभिनी खां वधीक आहे, असांजी जेका लिबर्टी आहे सभिनी खां वधीक आहे। इहे सभु ज़िमेदारियूं रियासत आहिनि, जेकॾहिं न आहिनि त पोइ उहो रियासत ते कानून जेके उन जी भञकणियूं था कनि, उन्हनि जूं सज़ाऊं आहिनि। पर असांजे आम माण्हूअ खे बि, तव्हां शहरनि में बि न आहे ख़बर, पर इहो जेको असांजो कॉन्स्टिट्यूशन जो किताबु आहे, असां पाण जॾहिं जिते बि वेंदा आहियूं इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे पोइ जॾहिं ख़बर पवंदी आहे त असां चवंदा सिर्फ़ु असांखे ख़बर आहे, त सोसाइटी में त ख़बर ई न आहे। हीअ हिकिड़ो कमर्शलाइज़ेशन हिकिड़ो दौरु आहे, त मतिलबु डॉक्टर बि आहे त उहो बि असांखे दवाउनि जी, तव्हां ॿाहिरनि मुल्कनि में वेंदो, हर माण्हू पंहिंजो गूगल कढी ऐं पंहिंजो प्रिस्क्रिप्शन ॾिसी वठंदो आहे। डॉक्टर त एंड लेवल ते हलियो वेंदो आहे जॾहिं माण्हू हॉस्पिटलाइज़ थींदो आहे। अदरवाइज़ हुनखे पंहिंजे हिकु हिकु शइ जी बुखार थींदुसि, हुनखे ख़बर पवंदी, हू पाण ॾिसंदो। असांखे त हाणे जेसि ताईं हुनखे हुनजो दुकानु खुलियल आहे, कमर्शियल जो हिकिड़ो टाइम आहे, असां वकीलनि जो बि इहो ई आहे, त असां चवंदा आहियूं त माण्हुनि खे ख़बर न आहे। नंढी नंढी ॻाल्हि आहे, नियाणियुनि सां जेकॾहिं मसइला था थियनि, केरु उन्हनि खे तंग थो करे या केरु उन्हनि खे नथो करे, या उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हि थिए थी, हैरेसमेंट जा इशू था थियनि, वर्क प्लेस हरासमेंट आहे, तव्हांजी मोबाइल जी साइबर स्पेस हरासमेंट, साइबर क्राइम जेको थिए थो, त उहो नियाणियुनि खे बि ख़बर न आहे। असां अवेयरनेस बि नथा ॾियूं, घरनि में बि कोन था ॾियूं, ॿुधायूं बि कोन था, छो त असांखे पाण खे ख़बर न आहे। त बेसिकली सभ खां वधीक जेको फुक़दान आहे उहो पढ़ण जो आहे। असांखे किताब जी, असांजे किताबनि सां त वास्तो ई कोन्हे न। असांजो जॾहिं किताब सां ई वास्तो न आहे त पोइ बसि इहे ई ॻाल्हियूं पिया कंदासीं। पोइ जिते किथे हिकिड़ो, अच्छा हाणे तव्हांखे ख़बर आहे, असां चवंदा आहियूं क्रिमिनल लॉयर जेतिरो बि हूंदो आहे, उहो जेतिरो कॉन्फिडेंट हूंदो आहे, असांखे ओतिरो ख़ौफ़ बि हूंदो अथव। त असांखे ख़बर आहे त इन नंढे नंढे ॻाल्हि जी केतिरी सज़ा आहे, केतिरी पनिशमेंट आहे, केतिरनि सालनि जी आहे। तव्हां कंहिंखे टच जी केतिरी सज़ा आहे, तव्हां कंहिंखे तेज़ ॻाल्हाइण जी केतिरी, अब्यूज़िव लैंग्वेज जी सज़ा आहे, कानूननि। पर छा आहे त लेक ऑफ अवेयरनेस, लेक ऑफ रीडिंग, लेक ऑफ नॉलेज,
इहे असांजी सोसाइटीअ में पैदा कया विया अगरि अब्यूज़िव लैंग्वेज ते FIR कटजण शुरू थी वञनि त हर ॿियो माण्हू मूंखे लॻे थो हुन ते केस उहो थींदो इन करे जो छो त असां वटि harassment ॾाढी हिन शइ जी लेकिंग आहे सही, ऐं असां वटि तव्हां बिल्कुलु। घटि माण्हुनि खे ख़बर आहे त हिते जेके SP कंप्लेंट सेल ठहियल अथनि अलॻि, पर SP कंप्लेंट सेल में प्रोटेक्शन आहिनि, मतिलबु माण्हू खे तव्हांखे केर बि मतिलबु असां छा कंहिंखे बि औरत खे कंहिंखे माईअ खे कोर बि केर बि हुनखे गार बि ॾिए या तरह त हू वञी उते दाख़िल करे सघे थी प्रोटेक्टिव में। वुमन लॉ त अलाए केतिरा थी विया आहिनि, वर्क प्लेस जा केतिरा थी विया आहिनि, का ख़बर ई न आहे। ख़बर ई न आहे न, ॼाण ई न आहे। ॼाण ई राइट्स जी तव्हां ॻाल्हि कई, मूं तव्हांखे ॿुधायो त वरी वॾनि राइट्स में मतिलबु तव्हांजी नौकिरी उहो रियासत जो कमु आहे, तव्हांजी खाइण पीअण, तव्हांजी गुरबत उहा रियासत जो ज़िमेदारी। रीज़न बीइंग त रियासत तव्हां खां टैक्स थी वठे, रियासत हले ई तव्हांजी टैक्स ते थी, त पोइ जॾहिं तव्हांजी ज़िमेदारी अच्छा रियासत वरी टैक्स वठी करे अमीरनि खां उन्हनि खे छॾे करे हर नौकिरी पेशा माण्हू खां रियासत टैक्स त वठे थी, पर उन्हनि खे राइट्स छा थो मिले? तव्हां उहो माण्हू ग़रीब माण्हू गुरबत जे लकीर खां हेठि बि रहूं था, तव्हां असांखे खाइण लाइ पीअण जो पाणी बि न ॾियो, रियासत पीअण जो पाणी बि न ॾिए साफ़, गटर जो पाणी रिपोर्टेड 97 उहो असांखे पाणी बि रियासत न ॾिए, शेल्टर हुआ त ग़रीब माण्हू इवन ॿोॾुनि में ॿाहिरि पिया आहिनि। त इहो रियासत में हाणे छा आहे त ॿाहिरिनि मुल्कनि जे माण्हूअ खे रियासत जे ड्यूटीज़ जी लॉज़ जी ख़बर आहे त उहो रियासत जे ख़िलाफ़ु उथी खड़ी थी वेंदी आहे, उहो सुप्रीम कोर्ट ताईं वेंदी आहे। असां वटि त माण्हू सोचींदा त यार हेठि वञूं, केरु वञे 2 साल लॻंदा 20 साल लॻंदा, वरी मथे केरु वञो, पिटीशन ई कोन दाख़िल कंदासीं। पंहिंजे हक़ लाइ असां कॾहिं आवाज़ उथारींदा ई कोन, बिल्कुलु आवाज़ ई न आहियूं खणंदा। ऐं इहो बि आहे वरी ॿियो जेको सभ खां घणी शिकायत हूंदी आहे आवाम खे त FIR ऐं कोर्ट वञी छा कबो, हुते त ज़िंदगी ख़तमु थी वेंदी पर को फ़ैसिलो न थींदो। तमामु ॾिसो वरी बि इन्हनि जेके पुराणनि दौरनि जे जेके जिरगा सिस्टम, सतियूं सिस्टम, नियाणियुनि खे हिक ॿिए जे जेके सरदारी सिस्टम, संग चटियूं सिस्टम खां बहितर आहे त ही जेके कोर्ट सिस्टम, हा उन में बिल्कुलु छा वजह आहे भला एॾो लेट छो थींदो आहे, या पेशियुनि मथां पेशियूं थींदियूं आहिनि ऐं फ़ैसिलो ईंदे नंढा नंढा केस बि हूंदा आहिनि जेके सालनि जा साल लॻी था वञनि, वाक़ई में छा वजह आहे? बिल्कुलु मां हमेशह किथे बि वेंदो आहियां त इहा छा आहे त असां पाण मां लिखंदा बि आहियूं ऐं चवंदा बि आहियूं। अॼु जिते मिसाल हिकिड़े जज वटि न बैकलॉग ऑफ केसिस माना नंबर ऑफ केसिस ॾींहं में जेकॾहिं जिते 5 केस हूंदा न त तव्हां उन ते डिसीशन बि जल्दी वठी वेंदो, एविडेंस वठंदो, सबूत वठंदा। जंहिं हिकिड़े जज वटि तव्हां ॾे असांजे रिपोर्टेड अथव त हिकिड़े मतिलबु परसेंटेज जज वटि 1000 केस अथव, हू 1000 केस में हाणे हुनखे ॿिए ॾींहं ते ॾिसणा हाई कोर्ट में मिसाल तव्हांजी पेंडिंग केस असांजा मिलियंस आहिनि, सुप्रीम कोर्ट में मिलियंस आहिनि, तव्हां क्वेश्चन त करे छॾियो, जजिस घटि, अपॉइंटमेंट वधीक खपनि। मां हमेशह हर हंधि इहो चयो आहे त जीअं थाणो तव्हांजो 24 कलाक आहे, जीअं हॉस्पिटल तव्हांजी 24 कलाक आहे, तव्हांजो 2 शिफ्टुनि में डॉक्टर आहिनि, तव्हांजी अदालतुनि खे 24 आवर्स अॼु न सुभाणे अॼु करिणो ई पवंदो। छाजे करे त ही मिलियंस इवन पुराणो हिकिड़ो डायलॉग हो सुल्तान राईअ जो त ज़ुल्म जॾहिं 24 कलाक आहे त अदालतूं 12-20 छो थियूं बंदि थियनि। वाह, बिल्कुलु ज़बरदस्त। त इहा ॻाल्हि इहो फैक्ट आहे त जॾहिं तव्हांजो छा राति ते कंहिं ते ज़ुल्म नथो थी सघे, हिते माण्हुनि खे घर मां माण्हू मिसिंग पर्सन कयो थो वञे, उनखे तव्हांखे पेश करिणो आहे त अदालतूं बंदि लॻी पई आहे। हालांकि आचर ते बि घटि माण्हू ख़बर आहे त आचर ते बि अदालत खुलियल हूंदी आहे, आचर ते बि हूंदी आहे, सेशन जज हूंदो आहे, मैजिस्ट्रेट, घटि माण्हुनि खे ख़बर आहे, पर टाइम घटि आहे, टाइम अॼु ॻाल्हि हूंदी आहे न 9 to 5 या 2 बजे बंदि थी वञे त इहो न आहे त ॼण त हिते लंच टाइम अलॻि थो थिए, ब्रेक टाइम अलॻि थो थिए, 2 बजे बोर्ड डिस्चार्ज माना कोर्ट ख़तमु, माण्हू किथां खां किथां अचे थो। इहा आहे, इहो असां पंहिंजे पाण सां, पंहिंजे अवाम सां, पंहिंजे मुल्क सां ज़ुल्म था कयूं। तव्हांखे 24 आवर्स 2 शिफ्टुनि में जजिस वधाइणा खपंदा, पोइ तव्हांजी जजिस जॾहिं वधंदा, कोर्टूं तव्हांजूं 2 माना थींदियूं शिफ्टूं, हॉस्पिटल बि 24 कलाक आहे न, राति जो पेशेंट खे थी थो छा अदालत खे बि 24 कलाक छा कंहिंसां ज़ुल्म कंहिंखे गोली माना उहो ॾिठल आहे त 2 बजे ताईं लॻंदी, पोइ हुन इंसाफ़ ओॾीमहिल थिए, छा कंहिंखे इहो लिखियल आहे कंहिं किताब में? नॉट एट ऑल। ॿाहिरनि मुल्कनि में जेकॾहिं ईअं न आहे, पर असां वटि छा आहे ज़ुल्म जेतिरो घणो आहे, नाइंसाफ़ियूं घणियूं आहिनि, त 24 आवर्स तव्हांखे हुजणु घुरिजे। सही आहे, ज़बरदस्त, ॾाढी सुठी हिकिड़ी तजवीज़ आहे ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त सां मबनी आहे। ऐं जेके ॻाल्हियूं आहिनि
सोसाइटीअ सां वाबस्ता इहे इशूज़ आहिनि, असां इन करे इन्हनि ते ॻाल्हाईंदा आहियूं त ख़बर मिले, थोड़ी ॼाण मिले, थोड़ी असांखे अवेयरनेस थी मिली पवे। ऐं सर आपकी तरफ आते हैं, आप जो है बीइंग अ डॉक्टर आप सर्व करते हैं अपने आप को, तो डॉक्टर्स की तो इतनी एक मुश्किल ज़िंदगी होती है, और जैसे उन्होंने बोला कि 24 घंटे ही वो अपने पेशे के साथ मुलविस होते हैं, फिर ये शायरी कब से आ गई, इतना टाइम कैसे निकाल लेते हैं? शायरों के लिए तो मैंने सुना है कि लोग कहते हैं कि बहुत ज़्यादा बैठते हैं, जब कुछ करने को नहीं आता तो कहीं ना कहीं से शायरी लेते हैं। हालांकि मेरे घर में भी काफ़ी शायर हैं, मैं इस चीज़ को जो है एग्री नहीं करती हूँ, लेकिन मैं आपसे पूछना चाहूँगी कि क्या वजह है, कैसे टाइम निकाल लेते हैं? टाइम हो जाता है, मैनेज हो जाता है, टाइम निकल जाता है। हाँ, कोई करना चाहे तो 2-3 काम कर सकता है एक साथ। अच्छा, हाँ वो ये तो बात है, इंसान करने को आए तो कुछ भी कर सकता है। जी। ज़बरदस्त। तो किस उम्र से शायरी करना शुरू किया आपने? मतलब कई पहले तो सुनने का शौक था, फिर आहिस्ता आहिस्ता मैंने चीज़ें ज़हन में आनी शुरू हो गई, फिर नोट करना शुरू हो गया। फिर अच्छा, 2-3 जब सुनते थे तो किसको पसंद करते थे, किसकी शायरी आपको पसंद? पहले हमने पढ़ा, गालिब को पढ़ा, मीर तकी मीर को पढ़ा, फिर अब जाके वो जो थे अपना नासिर काज़मी साहब को, फिर अभी जो दौर है जॉन एलिया का है, अली जरियन का है, वसी शाह साहब। जॉन एलिया का अब दौर थोड़ा सा रिवाइव हो गया है, बीच में काफ़ी क्रिटिसिज्म हो गई थी, काफ़ी चीज़ें, और अब जितना नौजवानों को जॉन एलिया क्लिक करते हैं और कोई चीज़ में उनको मज़ा नहीं आता है। बिल्कुल ऐसे। तो आप भी इसी तरह है, आपको भी आजकल मज़ा आ रहा है? आपने पहले से भी जो है जॉन एलिया को पढ़ा है? पहले से भी पढ़ा है, देखा। आजकल दौर ऐसा है ना कि पढ़ना भी नहीं पड़ता, कहीं ना कहीं उनकी शायरी आ जाती है। वही मैं कह रही हूँ ना, इतना ट्रेंडिंग में ये चीज़ें आ गई है कि आजकल नौजवान जो है ना उनसे ज़्यादा कनेक्ट हो रहे हैं, और थोड़े से उस तर्ज की शायरी उनको ज़्यादा पसंद आती है। आप नॉर्मली जो है वो कौन सी सिंफ के शायर हैं? नज़में लिखते हैं या गज़लें? गज़ल के शायर, गज़ल ज़्यादा है। ज़बरदस्त। तो हमें आप कौन सी कोई गज़ल सुनाएं, फिर उसके बाद हम बादल राय साहब की तरफ जाएंगे, वो भी हमें बड़ी अच्छी अच्छी शायरी कंपोज करके हमें गीत सुनाते हैं, हम उनका भी गाना सुनेंगे। चले एक सुनिए। जी जी। ऐसी बातें ना करो, तुम बेवफा ही अच्छे लगते हो। वाह। यूँ मुस्कुरा के ना देखो मुझे, तुम खफा ही अच्छे लगते हो। हाँ। छोड़ो मेरी फिक्र रहने दो, तुम लापरवाह ही अच्छे लगते हो। चाहे गलत राह पर क्यों ना डाल दो, तुम राहनुमा ही अच्छे लगते हो। कभी तो दिल से उतरो मेरे, तुम हर दफ़ा ही अच्छे लगते हो। हाय, क्या बात है। तुमको कुछ करने की ज़रूरत नहीं, तुम बिला वजह ही अच्छे लगते हो। कोई हद नहीं है मेरी मोहब्बत की, तुम बेपनाह ही अच्छे लगते हो। चाहे जितनी बार दिल तोड़ दो मेरा, तुम हर बार ही सच्चे लगते हो। हर चीज़ हद में अच्छी लगती है, लेकिन तुम बेइंतहा अच्छे लगते हो। वाह वाह वाह, क्या बात है। दिल तोड़ा है लेकिन मेरे ख्याल से, है ना? बहुत एक बार टूटा है, ज़्यादा बार टूटा है? एक दफ़े टूट जाए शायर बना देते हैं। हाँ, ये बात है, क्या बात है भाई। एक दफ़े ही दिल टूटण सां माण्हू शायर थी तो वञे, इहा ॻाल्हि त आहे। ज़बरदस्त। हाणे बादल राय साहब जी तरफ़ सां हलूं। बादल राय साहब, कहिड़ो था गीत ॿुधायो? ऐं शायरी तव्हां ॿुधी साईं जी? ज़बरदस्त शायरी हुई। इहा बि कॾहिं कंपोज़ करे सघिजे थी? जी जी, है ना? बिल्कुल। हसीनन खे हर रोज़ तोहफ़ा ॾियूं था, जे नगमान आहिनि त सुॾका ॾियूं था। असां जंहिंखे दिलदार अव्हां जंहिंखे दिलदार धोखा ॾियो था, से दिल के बनाए दिलासा ॾियूं था। घड़ियों चौर बाज़ार जो चहचटो आ, असां खां वठो प्यार होका ॾियूं था। बगोड़ा थधे साह में यार वेड़े, उथण वक्त उस्ताद भेटा ॾियूं था। शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो,
शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो दिल लॻीअ मां ज़िंदगी बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो दिल लॻीअ मां ज़िंदगी बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो सूंहं सां जेको जड़ियो सो जन्नती सूंहं सां जेको जड़ियो सो जन्नती सूंहं सां जेको जड़ियो सो जन्नती जो थियो सो दोज़खी बणिजी वियो जो थियो सो दोज़खी बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो कुर्ब में कोड़ो खसारो ही समो कुर्ब में कोड़ो खसारो ही समो कुर्ब में कोड़ो खसारो ही समो शाह जी वाई मिठी बणिजी वियो शाह जी वाई मिठी बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो दिल लॻीअ मां ज़िंदगी बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो जंहिंखे तूं उस्ताद बोड़ींदो वती जंहिंखे तूं उस्ताद बोड़ींदो वती जंहिंखे तूं उस्ताद बोड़ींदो वती सो त तुंहिंजी शायरी बणिजी वियो सो त तुंहिंजी शायरी बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो दिल लॻीअ मां ज़िंदगी बणिजी वियो शौक़ तुंहिंजो शइ बि बणिजी वियो शौक़
शौक़ तुंहिंजो चइबी बनजी वियो वाह वाह वाह, ज़बरदस्त, बेहतरीन शायरी, ज़बरदस्त कलाम ऐं मज़ेदार हुयो। सर आप वो सिंधी समझ तो आती होगी ना, कलाम तो समझ लिया होगा ना आपने कि किस तरीके का कलाम था, शायरी थी ऐं ज़बरदस्त। नाज़रीन ॾाढो सुठो कलाम हुयो, बेहतरीन कंपोजिशन हुई। पर साही वठूं था, साही खां पोइ वरी हाज़िर थियूं था, ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त प्रोग्राम हली रहियो आहे। बहितरीन जेका शाइरी हुई ऐं गीत हुयो बादल राई साहब असांखे ॿुधायो ऐं जेको आहे ज़बरदस्त एडवोकेट असांखे जिन जॉइन कयो आहे सुमेर साहब आहिनि। सुमेर तव्हां ॿुधायो त जीअं असां ज़ाहिर साइबर क्राइम ते बि ॻाल्हायोसीं, अॼुकल्ह जो जेको सोशल मीडिया जो दौरु आहे न, हिन में साइबर क्राइम जी ॼाण हुजणु तमामु घणी ज़रूरी आहे, छो त इहे एक्टिविटीज़ ॾाढियूं वधी वियूं आहिनि। इन जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? अदी सभ खां पहिरियां त हिकिड़ी सभ खां वॾी ॻाल्हि हूंदी आहे त अवॉइडेंस बि हिकिड़ी शइ हूंदी आहे, त तव्हां शयुनि खे अवॉइड कयो। ॿी जेका असांजी सेंसिटिव असांजी मोबाइल खे यूज़ करण बि असांखे घटि माण्हुनि खे आहे ख़बर। त तव्हांजी जेको तव्हां व्हाट्सअप यूज़ था कयो ऐं तव्हां जेके बि शेयरिंग कयो था, त पहिरियां त पंहिंजे पाण खे तव्हांखे न पंहिंजे पाण खे सम्झाइणो पवंदो त हीअ शयूं तव्हां जेको ॻाल्हायो था, जेको ॻाल्हायो था, थी नथियूं सघनि, अची सघे थो, मतिलबु ही आहिनि रिकॉर्डेड आहिनि। तव्हांजी जेकॾहिं FIA या इन्हनि इदारनि खे हिते त इहो आहे त सिक्योरिटी जेका आहे मोस्टली व्हाट्सअप या इन्हनि ते, पर इहे बि शयूं रिकॉर्डेड हूंदियूं आहिनि। असांजी हिकु हिकु शइ उहा रिकॉर्डेड आहे। हाणे उहा शायदि माण्हुनि खे ख़बर न आहे, पर वक़्त ताण तव्हां जॾहिं इहे शयूं थींदियूं आहिनि त पोइ इहे सभु शयूं उन वटि हूंदियूं आहिनि। EMI तव्हांजो नंबर आहे, जॾहिं तव्हांजो EMI आहे, कोड तव्हांजा उन वटि मोबाइल जा ई उन वटि, त देट मीन्स त असां त उन्हनि खे सभु कुझु पाण ई उन्हनि खे करे वेठा आहियूं। हाणे डिपेंड थो करे असां ते त असां उन यूज़ेज कीअं था कयूं। असां उनखे ग़लति था यूज़ कयूं या उनखे पॉज़िटिव यूज़ था कयूं। असां उनखे कंहिं स्टडी पर्पज़ लाइ यूज़ था कयूं या कंहिं क्राइम पर्पज़ लाइ यूज़ था कयूं। हाणे काफ़ी माण्हू ॾिसो के नियाणियूं केतिरियूं उन जूं जेके आहिनि, असां पढ़ंदा आहियूं त जेके सुसाइड थियूं कनि या ख़ुदकशियूं थियूं कनि, के उन्हनि खे छोकिरा हरास कंदा आहिनि या उन्हनि खे इहे ई पुराणी ब्लैकमेलिंग कंदा आहिनि। त ॾाढी सुठी इहा ॻाल्हि आहे ऐं कॉल था हिन ते वठूं, इन खां पोइ वधीक ॻाल्हायूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदीबा ख़ुशि आहियो? ठीकु ठाकु भाउ मुंहिंजा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? परवेज़ ॻाल्हायां थो, अदी बलूचिस्तान खां। कहिड़ा हाल आहिनि सर? तव्हांजा प्रोग्राम ॾिसो पिया भाउ मुंहिंजा, कीअं पियो लॻे प्रोग्राम? प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। तव्हांजो डेली अदी प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। तव्हांजो ख़ासि करे प्रोग्राम असांखे तमामु बहितरीनु लॻंदो आहे सिंध TV में। कुर्ब तव्हांजा, बसि हे तव्हांजे करे ई त आहिनि कोशिशूं, तव्हांजे करे ई असां रोज़ सुबुह सां उथी करे ईंदा आहियूं। त तव्हांजे करे प्रोग्राम जेको असांखे हाज़िर करिणो आहे ऐं तव्हां सां कॉल ते ॻाल्हाइणो आहे ऐं का ख़ासि तव्हांजी का ॻाल्हि आहे, का फरमाइश आहे, असां वटि एडवोकेट साहब बि मौजूदु आहिनि, बहितरीन डॉक्टर्स आहिनि, उहे बि मौजूदु आहिनि। कुझु सवाल करणु चाहींदो? अदी मुंहिंजे वालिद साहब खे पथरी या बुकी में इहो पुछा करणु चाहियो त इहो सूरु पवेसि थो त इहो कीअं थींदो, ऑपरेशन थींदो, छाजी वजह खां, छा आहे छा न? ठीकु आहे, पथरी आहे। ऐं इहा तकलीफ़ केतिरे अरसे खां आहे? तव्हांजे वालिद साहब जी एज छा आहे, तव्हांखे ख़बर हूंदी? तक़रीबन 60 साल ते हूंदो, 70 साल। ठीकु आहे। ऐं इहा तकलीफ़ कॾहिं खां शुरू थी अथनि? हाणे महीने को 2 महीननि को स्टार्ट थी आहे। अच्छा, सही आहे। तव्हांखे ज़रूरु डॉक्टर साहब इन हवाले सां ॿुधाईंदा। पथरी में ख्याल से स्टोन है उनके, तो किडनी में, हाँ उसमें। उसके लिए एक तो मतलब दवाई खानी पड़ेगी, अगर कहें दवाई मैं बता देता हूँ। जी आप दवाई बताएं ताकि उनको थोड़ा, मेरे ख्याल से फिलहाल टेस्ट होते हैं, करीबी डॉक्टर को जाके अगर दिखा रहे तो क्या पता ऑपरेशन की नीड हो या कुछ। देखिए इसमें सबसे पहले तो टेस्ट करवाने पड़ेंगे अगर वाकई पथरी है कि नहीं है। लेकिन होम्योपैथिक में हमारे पास दवाइयाँ हैं कि उसमें बगैर ऑपरेशन के हो जाता है, लेकिन एलोपैथिक को दिखाएंगे तो उनको डेफिनेटली या वो ऑपरेशन करेंगे या लेज़र से निकालेंगे। तो इसके लिए दवाइयाँ हैं, तो टर्बनथीना है, बर्बरीज है और सालीडागू, ये 3 दवाइयाँ हैं। क्यू पोटेंसी में ले रहे हैं, मिक्स करके सुबह शाम 3-3 कतरे, सुबह दोपहर शाम 3-3 कतरे पिए, पानी ज़्यादा पिए, इंशाल्लाह ताला हफ्ते 10 दिन में पथरी निकल आएगी। ठीक है, चले ठीक है भाउ मुंहिंजा, तव्हां ॿुधो हूंदो मुंहिंजे ख्याल में, तव्हां जेको सो इन्हनि शयुनि खे बि फॉलो कयो। जी जी, ऐं डॉक्टर ॾे ज़रूरु वञिजो, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु पंहिंजे वालिद साहब जो मुआइनो करायो, टेस्ट करायो ऐं पोइ इन्हनि शयुनि जो बि ख्यालु कयो, पाणीअ जो ऐं जेको आहे सो सुठे तरीक़े सां बॉइल पाणी उन्हनि खे पीआरियो, तव्हां बि पियो। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी, ॾाढी सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए। एक छोटी सी बात क्लियर करूँ, हम फ़ोन तो इसी तरह बता सकते हैं ना
असल चीज़ तो वो डॉक्टर को दिखाएंगे तो जी, उनको पता बिल्कुल, लगेगा। बिल्कुल उसमें ऐसे। फ़र्क हो सकता है, इन्फेक्शन भी हो सकता है, क्या पता इसीलिए मैंने उसके- उनको बोला कि हाँ, पहले तो पहली फुर्सत में आप हाँ, उनको जाके वो मैंने मुआयना clear कर करवाएं, दूं थोड़ा सा। क्योंकि मेरी तरफ से हाँ। कहना ज़रूरी था क्योंकि मैंने दवाई बताई थी ना। जी जी ज़रूर, आपने बहुत अच्छा किया, आपने एक दवाई बि बना दी। और जी सर तव्हांजी तरफ़ ईंदासीं, जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। ॿियो मूंखे हिकिड़ी ॾाढी मां चाहींदी आहियां त जीअं ज़ाहिर आहे क्राइम रेशो वधी थो वञे न असांजी सोसाइटी में जॾहिं बि, त आवाम खे थोरो प्रोटेक्टिव हुजणु तमामु घणो ज़रूरी थी वियो आहे। ऐं हिन साइबर क्राइम जो सभ खां वधीक जेके शिकार थींदियूं आहिनि नियाणियूं थींदियूं आहिनि। अॼुकल्ह जे दौर में इहो घणो रेशो वधी वियो आहे हिन शइ जो, त थोरी अवेयरनेस हुजणु घुरिजे त मोबाइल ज़रूरु आहे, माना हिकिड़ी एडवांस्ड टेक्निक आहे, पर उन ते पोइ बि तव्हांजे जेॾी बि सुठो एतमाद हुजे, जेतिरो बि तव्हांजे कंहिं बि सां दोस्त सां तव्हांजी कचहरी हुजे, त ज़ाहिर आहे उहो थोरो प्राइवेसीअ जो ख़्यालु रखिजे ऐं उन्हनि खे ख़बर हुजे त हिन शइ किथे बि अचे। छो त ब्लैकमेलिंग में ॾाढो ख़राबु थी थो वञे पोइ मामिलो, हिकिड़ी औरत जी इज़त आहे ऐं पोइ उहा हिकिड़ी रुली थी वञे माशरे में ऐं हिकिड़ो तमाशो थी थो पवे अनफॉर्चुनेटली। ऐं इन्हनि शयुनि जा वरी अञा वधीक ॿिया बि असर थींदा आहिनि। पोइ ई नियाणियूं अक्सर ईअं हूंदो आहे त असां ॾिसंदा आहियूं त सुसाइडल केस थी पवंदा आहिनि। अदीब इहा ई असल ॻाल्हि त असांखे कुझु नाम हाणे पंहिंजा चेंज करणा पवंदा। असांखे इज़त इन ॻाल्हियुनि ते डिपेंड न करणी पवंदी। असांखे पंहिंजी ज़िंदगी खां मथे इहे शयूं न करणियूं पवंदियूं। असांखे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अनट्रस्टेबल थी थो वञे त असांखे पेरेंट जेको आहे न वॾो रोल थो प्ले करे। तव्हांजा भाउर भेणूं तव्हां उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾियो, फैमिली माना जीअं उनखे कॉन्फिडेंस ॾियो। ॾिसो न परफेक्ट केर बि कोन्हे, चाहे हिते मर्द हुजे उहो परफेक्ट कोन्हे, औरत बि न हूंदी, किथे ग़लती मर्द बि कंदा आहिनि, मर्द घणा वधीक कंदा आहिनि, पर हिकिड़ी पेट्रियार्कल हिकिड़ी माइंड सेट आहे ऐं उन में औरत जी ग़लती अची थी वञे न त पोइ सभु जेके आहिनि न ग़लती उन्हनि हूंदी बि कोन हूंदी वरी बि मर्द जी, पर मर्द जी ग़लतीअ में बि हुन वेचारीअ खे अची लोड़ींदी औरत आहे। त इहे जेको वेचारी लफ़्ज़ बि असांखे पंहिंजो इन समाज में हाणे वेचारी छो आहे, वेचारी करे करे तव्हां हुनखे इहो माना माइंड सेट था ठाहियो त इहो आहे। इन ॻाल्हि ते कॉल था वठूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। भाउ मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? तव्हां मदीने मां कॉल कई आहे, मुंहिंजे ख़्याल में मदीने वारा भाउ आहिनि मुंहिंजा। मां हाजी शम्स थो ॻाल्हायां मदीने। जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? प्रोग्राम ॾिसो पिया, अॼु कीअं पियो लॻे? अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम ॾिसूं पिया। अॼु कीअं थो लॻे प्रोग्राम? अॼु मज़ो अचे पियो? प्रोग्राम फर्स्ट क्लास आहे। डॉक्टर खां पुछिणो आहे, दिलि में थोरो आर्ज़ो आहे। दिलि में सोराख़ आहे? हा, सूर थो पए कॾहिं कॾहिं। तव्हांखे पाण खे? हा पाण खे। हा अच्छा दिलि में सोराख़ नथो चए, चए थो सूर थींदो। अच्छा अच्छा पोइ ठीकु आहे। सूर थो पए, सूर थो पए, कॾहिं कॾहिं सूर पए थो। दिल में सोराख़ है और दर्द हो रहे ये थोड़ा क्लियर कराएं। सोराख़ है। सॉरी मां ॿुधो, मूंखे आवाज़ सही नथो अचे, स्पीकर थोरो इशू आहे। मूंखे प्लीज़ तव्हां ज़फ़र ॿुधायो हुननि जो क्यूरी छा आहे? दिल में सूर आहे? अच्छा ठीकु आहे। देखिए ये सूर आहे, सूर। अच्छा दिल में सूर आहे साईं खे। ये दिल का मामला है। वैसे दिल का मामला है वैसे। साईं बि सूरनि में आयो तव्हांखे डॉक्टर साहब। डॉक्टर साहब खे पाण वॾा घणा सूर आहिनि, शायरी करे ॾिसो थी थो सघे त तव्हांजे दिल जो सूर जेको। इसमें ये है कि इसमें दो चीज़ें हैं। एक तो ये शायरी शुरू कर लें, शायरी शुरू करे छॾियो, वाह वाह ज़बरदस्त। और दूसरा ये है राही साहब को कलाम को ॿुधायो, कलाम बि ॿुधायो असांखे। हा कलाम ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं जेको आहे सो तव्हांजे दिलि जा सूर बि अलाह कंदो त झका थी पवंदा, ख़तमु थी वेंदा। ऐं जेको आहे सो जी हाणे वकील साहब तव्हां त ईंदासीं वापसि में, छो त ॾाढी जेके परे खां बि कॉल आई। बता दूं कुछ दवाई का थोड़ा सा? मैं जी आप बता दें। हाँ, तो इनमें यह है कि सबसे पहले जो ना आम तौर पे ये होता है कि ऑयली चीज़ें जो होती हैं ना उससे परहेज़ करें। ऑयली फ्राइड चीज़ें कम खाएं, खाने में ठीक है। और पैदल चलें, वॉक करना ज़रूरी है। वॉक करें। और एक दवाई है वो बता देनी चाहिए, उसमें कोई नहीं है, उसमें कोई नुकसान नहीं, क्रेटिकस उसको कहते हैं क्यू में। और वो 45-50 ईयर की जिसकी भी एज हो उसको घर में रखनी चाहिए। ठीक है। क्रेटिकस दवाई क्यू में 2-3 दफ़ा 2-3 कतरे इनके लेते रहें। अच्छा, लेकिन डॉक्टर को दिखाना फिर ज़रूरी है। ठीक है, हाँ डॉक्टर के मुआयने के बाद। ठीक है, ठीक जी वकील साहब। असां तव्हां सां ॻाल्हि पूरी करणु नथा ॾियनि असांजा कॉलर। असां अचूं था हिन टॉपिक ते त कन का कॉल अची थी साबित थो थिए त पेट्रियार्कल सोसाइटी आहे, मर्दानी समाज में औरत खे जेका ॻाल्हि थी थिए त ॿुधणु नथा न अहिड़ी ॻाल्हि आहे। असांजी सिंध जेका आहे सुजाॻ आहे। ऐं भाउ मुंहिंजा जेके ॿाहिरि आहिनि ऐं जेके मूंखे कॉल कंदा आहिनि न,
ऐं मतिलबु इन्हनि सां ई त इहो प्रोग्राम जेको वाबस्ता हूंदो आहे इन जे करे ई त असांजो कोशिशूं आहिनि सो इन करे ख़ैर जॉक्स अपार्ट इन टॉपिक ते अचूं था वाकई में इहे इशूज़ आहिनि ऐं जीअं तव्हां चयो त वीचारी औरत खे नचणु मूंखे ॾाढी ॻाल्हि सुठी लॻी बिल्कुलु ज़बरदस्त त इहो तव्हां हुनखे पहिरियां ई साइकोलॉजिकली तव्हां हुनखे चई था छॾियो वाए मतिलबु हींअर त जहाज़ थियूं हलाइनि तव्हांजो CSP थी वञनि ऐं कंहिं बि हिकिड़े ग़रीब जी ॿार जेका उहा थी वञे त टैलेंट में इवन असां त इहो वेसारे छॾींदा आहियूं त पोज़ीशन हमेशह तव्हां बोर्ड हुजे मैट्रिक हुजे फस्ट ईयर हुजे इंटर हुजे यूनिवर्सिटी हुजे गोल्ड मेडल्स वधीक केरु हूंदियूं आहिनि पोज़ीशन तव्हांजी केरु खणंदी आहे इन्हनि खे त असांखे वधीक ईअं अॻियां करणु खपे त जेकॾहिं उन माण्हूअ खे केरु ब्लैकमेल थो करे या कॾहिं को अहिड़ो मामिलो थो थिए त उनखे कॉन्फिडेंस ॾिजे अच्छा हुनखे वरी इहो ॿुधाइजे त हरासमेंट जा बि लॉज़ आहिनि केरु बि तोखे हरास नथो करे सघे तुंहिंजी डिग्निटी ते केरु हरास नथो करे सघे जेकॾहिं तव्हां खां ग़लती थी आहे त दैट मीन्स त तो अकेली खां त न थी हूंदी न ही बि इन्वॉल्व हूंदो त इन जेकॾहिं क्राइम जेकॾहिं थियो आहे त उन क्राइम में हू मुलविस पाण आहे धोखो त उन सां पाण थियो आहे असल क्राइम त उहो त क्रिमिनल आहे जंहिं धोखो ॾिनो आहे पर उन उहो बिल्कुलु लिकियल हूंदा आहिनि उहे सोसाइटी में साम्हूं कॾहिं बि न ईंदा आहिनि ज़िंदगी जेको ज़िंदगी हू थी माना ज़िंदगी त वठणु उनखे खपे जेको धोखो थो ॾिए या पर छा आहे त हिन सोसाइटी में हू परेशान थी करे हुनखे सोसाइटीअ में एक्सेप्ट न कयो वेंदो आहे या अॻियां हू सोचींदी आहे त मुंहिंजी ज़िंदगी ट्रॉमेटाइज टॉर्चर थींदो आहे ज़हनी तरह त मुंहिंजी इज़त वई या इज़त इन नंढियुनि ॻाल्हियुनि खां हाणे असांखे इज़त मथे अचणु खपे त बाबा ही एॾी सवली न आहे जो इन नंढड़ी कंहिं ॻाल्हि तां इज़त हली वञे इज़त तव्हांखे बुख जेका तव्हांखे आहे इज़त इन में तव्हांजी नथी वञे तव्हांजी डिग्निटी पाणी तव्हांखे नथो मिले इन ते तव्हांजी इज़त नथी वञे उन ते ॿाहिरि नथा निकिरो मर्दनि लाइ बि हुजे न तव्हांखे नौकिरी तव्हांजो राइट आहे तव्हांखे उहा जेका इज़त तव्हांजी वञे थी तव्हां बेरोज़गार वेठा आहियो मरो था त उन ते निकिरणु खपे इज़तूं त असांजूं इन ते हुजणु खपनि गैरत डिपेंड असांजी इन ते करणु खपे बिल्कुलु ईअं हुजणु घुरिजे ऐं औरत ऐं न्याणियूं जेके आहिनि वेचारियूं न आहिनि ऐं इन ई ॻाल्हि ते न्याणीअ जी कॉल बि अची वई आहे सो कॉल रिसीव था कयूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी मुंहिंजी भेण केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो मां रुकिया बि ॻाल्हायां दुनिया बका जॻह जी कहिड़ा हाल आहिनि प्रोग्राम ॾिसो पिया मज़ो अचे पियो हा हा को सवाल करणु चाहींदो महिमाननि खां न न न न न पोइ छा चयो मूंसां ॻाल्हाइण जे लाइ फोन कई कचहरी कयूं पाण में ॿई भेनरूं आहिनि घणो थी वियो हाणे असां मां महिमाननि सां ॾाढी कचहरी कई हाणे मूंखे थोरो पंहिंजी भेण सां कचहरी करणी आहे ईअं हा हा छा कंदा आहियो भला नाश्तो कयो अथव जी ठीकु ठाक बिल्कुलु दुआऊं आहिनि तव्हांजूं कुर्ब आहिनि तव्हांजा प्यार आहे मोहबत आहे नाश्तो कयो अथई नेरनि करे कॉल कई अथई की न अञा कई कोन अथई करे छॾियो अथई छा खाधो अथई बेदो कहिड़ी शइ कहिड़ी नेरनि कई अथई जी बेदो ॿुधाई अच्छा 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 ठीकु 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 सही आहे भला पोइ का फरमाइश बादल राई साहब खे ई ॾियो का हुजेव त को तव्हांखे कलाम ॿुधाए तव्हांजी फरमाइश जो न न महिरबानी 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 पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं प्रोग्राम ॾिसो प्रोग्राम जेको आहे सो तव्हांजे लाइ ई आहे पंहिंजे नियाणियुनि जे लाइ ई आहे तव्हांजे लाइ ॾाढी सुठी इंफॉर्मेशन जेका आहे उहा ॻाल्हि जेका असां कयूं था पिया सो वॾी महिरबानी तव्हांजी जी पोइ हाणे इहा मूंखे वाक़ई में ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी ऐं असल में छा आहे त जीअं असां चवंदा आहियूं न त औरत आहे पंहिंजा हक़ थी घुरे या कुझु त हाणे वरी उहा सोसाइटी अची वई आहे जॾहिं औरत पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदी आहे या थोरी जेका ॻाल्हाइण वारी या निडर औरत हूंदी आहे न त उनखे वरी कैरेक्टर लेस करे ॾिठो थो वञे पियो हाणे बहादुरी ऐं बेबाकीअ खे कैरेक्टर सां थो जजमेंट कयो न एॾी जजमेंटल एॾी सोसाइटी आहे असांजी त जेको आहे सो छा चवणु चाहींदव इन सोचे त जजिस अदालत में ई सुठा लॻंदा आहिनि असां वटि हर को घुमंदड़ माण्हू जज आहे ऐं उहो हर औरतुनि जा कैरेक्टर्स खे जज थो करे पियो वेठो सो इन हवाले सां छा चवणु चाहींदव अदी जीअं चइबो आहे न पहिरियां त हर कंहिंखे पाण खे ॾिसणु खपे हा बिल्कुलु ज़ाती तौरु हर इवन करेक्टर मूं तव्हांखे मां बार बार हिकिड़ी इहा ॻाल्हि कंदो आहियां त करेक्टर इन शइ ते डिपेंड नथो करे त केरु ॿाहिरि थो वञे केरु छा थो करे नाइट ड्यूटी थियूं कनि कॉल सेंटर ते छोकिरियूं वेठियूं आहिनि तव्हां छोकिरा बि कयो था हीउ सॼो समाज खे जेको ठाहिण लाइ औरत जो असांजो समाज जी तबाही छो आहे असांजी समाज जी बिगाड़ छो आहे छाजे करे त जंहिं समाज में जेका मोर देन 0.5% औरत जिते न हुजे उनखे तव्हां जॉब सेक्टर ॿियनि में तव्हां उनखे न कंदो त उहो समाज तव्हां भले
100% मर्द भली तव्हां कमु कयो, पर तव्हां उन्हनि खे जेके तव्हांजो 50% जेके घर में बंदि करे वेठा आहियो न, त उहो समाज कॾहिं बि तरक़ी न कंदो। मां ज़ाती तौरु लिखंदो बि आहियां, चवंदो बि आहियां त जे असेंबली में बि 50% हुजणु खपे। रीज़न बीइंग त तव्हांजी असेंबली में सीटूं 50% छो न आहिनि? 5-10 औरतूं उहे उन्हनि जो बि को रोल न, मिनिस्ट्री मुशर्रफ 30% कयो आहे त उन ते बि शाबस आहे, पर पोइ बि 50% त लाज़मी 50%। तव्हां कैनेडा में मोर देन 50% आहे। बिल्कुल, हा, मिनिस्ट्री मोर देन साइंटिस्ट आहिनि। पोइ हिननि जा मुल्क ॾिसो तरक़ी, या त तव्हां मुल्क जे लाइ सोचो। कल्ह असां वटि कल्ह या शायदि हुन खां हिकु ॾींहुं अॻु में गेस्ट आया हुया, उन्हनि बि ॾाढी सुठी ॻाल्हि कई त अगरि तव्हां हुकूमती सतह ते हर इदारे ते हर पोस्टिंग ते अगरि औरतुनि खे ॾेई छॾियो न त 5 सालनि जी हुकूमत औरतूं कनि, मुल्क सुधरी वेंदो। त इहो हुनजी बि तजवीज़ ॾाढी यूनिक हुई ऐं सुठी लॻे। ॾिसो न, हीअ जेके बि वर्ल्ड वार लॻियूं आहिनि, धमाका थिया आहिनि, माण्हू एटॉमिक वार थिया आहिनि, या जेके बि जंगियूं थियूं आहिनि हिस्टोरिकल, तव्हां पूरी दुनिया में जॾहिं बि जंगियूं थियूं आहिनि, कंहिं कयूं आहिनि? खून रेज़ी कंहिं कई आहे? असां पाण खे पहिरियां त जज कयूं न, तव्हां ॿिए खे जेका ॻाल्हि कयूं त असां मतिलबु माण्हू खे मारिया। औरत जेकॾहिं पीस आहे, पीस लविंग आहे, रिलैक्सिंग आहे मुल्क, इन करे तव्हां फिनलैंड दुनिया जा हैप्पीएस्ट कंट्री ॻोल्हियो, उन में तव्हां औरत जो किरदारु ॾिसो। अच्छा, फिनलैंड में वरी 0 क्राइम रेट आहे, माना केॾी वॾी ॻाल्हि आहे। हुनजी तव्हांजी 26 सालनि जी अथव, तव्हांखे उहा औरत अथव। रीज़न बीइंग त हू, मां तव्हांखे हमेशह चवंदो आहियां त या त पंहिंजे स्टेट लाइ सोचिजे, ज़ाती न सोच। हुते हर माण्हू पंहिंजे स्टेट लाइ सोचींदो आहे। कूड़ ॻाल्हाईंदुमि, मुंहिंजी स्टेट ते फ़र्क़ु पवंदो। धोखो ॾींदुमि, मुझे स्टेट पे फर्क पड़ता है। क्राइम करूं, मुझे रियासत पे ज़्यादा फर्क अच्छी पड़ता गाला है। और सर आपकी तरफ आते हैं, जब हम इस तरह औरतों की और औरत की आज़ादी पे बात करते हैं, तो आप बीइंग अ शायर भी, मैं समझती हूँ आप जो है ना सोसाइटी को थोड़ा और करीब से समझते हैं और इन एहसासात को थोड़ा और ज़्यादा नज़दीकी से जानते हैं, पहचानते हैं। तो आपका क्या ख्याल है इसमें कि आपके, ज़ाहिर है बीइंग अ डॉक्टर आप देखते होंगे, फीमेल डॉक्टर्स भी आपके उसमें होंगी, बीइंग एज अ कलीग काम करती होंगी, तो जो है पेशेंट्स जब आपके पास आते हैं, और अक्सर ऐसा होता है ना कि जब औरतें आती हैं तो वो ज़्यादा कंफर्टेबल होती हैं कि उनके फिजिशियन भी कोई औरत ही हो। ऐसा ही है। तो लेकिन अनफॉर्चुनेट एक बदकिस्मती समाज की ये भी है कि अगर MBBS बहू तो सबको चाहिए होती है, शादी के बाद वो कहते हैं हमारे घर खानदान की बहुएं काम नहीं करती है। ये तो बहुत बड़ा इशू है मेडिकल फील्ड के अंदर, और ख़वातीन के साथ यही मसला आता है कि वो इतना पैसा खर्च करती हैं, 5-6 साल लगाती हैं, शादी के बाद हम कहते हैं कि तुम घर पे बैठ जाओ, रोटियां वो कहते हैं हमारे खानदान की रवायत नहीं है कि औरतें काम करें। वो सिर्फ रिश्ता लेने के लिए पढ़ रही होती हैं कि डॉक्टर लेकर आनी है, लेकिन ऐसा बिल्कुल गलत है। मेरी अपनी जो बच्ची है वो भी मेडिकल कर रही है माशाल्लाह, इसी वजह से। तो इवन के जो ख़वातीन पेशेंट आती हैं तो मैं उनको बुला देता हूँ, मैंने कहा देख लें इनको। अच्छा, तो अपना आप खुद क्लिनिक में आपकी बेटी भी बैठती हैं, आप भी देखते हैं, और एक अच्छा अपना करके आपने रखा हुआ है, तो बहुत अच्छी बात है, ज़बरदस्त। अच्छा, अक्सर ऐसा होता है ना कि लोग जो है सेल्फ मेडिकेशन पे चले जाते हैं, जिसका बहुत अक्सर बुरा असर भी पड़ता है। जैसे सर ने बताया कि इन्फॉर्मेशन तो है थोड़ी बहुत, बुखार हो गया, दर्द हो गया, तो उसके लिए पेन किलर खा लेते हैं, तो वो समझते हैं कि वो दर्द सही हो गया, हालांकि वो सही नहीं होता, वो थोड़ा सा कुछ टाइम के लिए टेम्परेरीली आपको फील नहीं हो रहा होता। तो इस हवाले से आप क्या कहना चाहेंगे जो सेल्फ मेडिकेशन का जो ये तो इस तरह मिसाल है ना पेन किलर की, जैसे कहीं आग लगी और अलार्म बज रहा हो तो आप बजाय अलार्म को तोड़ दें बजाय आग बुझाने के। तो ये जो तकलीफ़ होती है या दर्द होती है इसलिए होती है, अल्लाह ताला ने सिस्टम में डाली हुई है ताकि आपको तकलीफ़ हो तो आप उसका इलाज करवाएं। तो ये है कि छोटा मोटा कर ले। मेरे पास कितने पेशेंट आते हैं वो बिगड़ने के बाद आते हैं, इससे पहले कि बीमारी के पीछे पड़ जाए, फिर बीमारी आपके पीछे पड़ जाती है, फिर कहते हैं डॉक्टर की दवाई असर नहीं करती, असर नहीं करती या स्लो करती है। होम्योपैथिक पे ये इल्ज़ाम, हमारी दवाइयाँ हाथ के हाथ बैठे बैठे सेकंड में काम करती हैं। लेकिन ये है कि उसको अगर छोटा मोटा है, और हालात भी ऐसे हो गए ना, यकीन, हम तो अभी बात कर रहे थे डॉक्टर बैठे हुए, कहने का यार लोग बीमार ही नहीं हो रहे, जो हालात ऐसे हैं। मैंने कहा लोग तो बीमार हो रहे हैं लेकिन बेचारे कुछ बर्दाश्त कर लेते हैं, कुछ एक आध गोली ले करना खुद ही अपना कर गुजारा कर लेते हैं। डॉक्टर पास जाना है, फिर आना जाना, ये वो किराया, या फिर उसके बाद उसकी फीस, फिर दवाइयाँ, तो एक चक्कर 2-3 हज़ार में उनको पड़ जाता है। अब उसमें फिर रोटी खाएं कि वो करेंगे, हालात भी तो ऐसे हो गए हैं। सही सही सही, बिल्कुल ऐसी बात है। बहुत अच्छी बात आपने की है, और इसी इन ई ॻाल्हि ते नाज़रीन ब्रेक वठूं था, साई था वठूं, साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ऐं बहितरीन गुफ़्तगू जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध।
वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं वरी बहितरीन महिमाननि सां कचहरी जारी आहे ऐं ज़बरदस्त कलाम बि ॿुधंदासीं। बादल साहब जा फरमाइशूं बि अचनि थियूं पियूं, कॉल्स बि तव्हांजूं अचनि थियूं पियूं, उहे असां रिसीव कंदासीं। ऐं डॉक्टर साहब जी तरफ से, डॉक्टर अदनान, आप शायरी भी करते हैं और गज़लें ज़्यादातर लिखते हैं, तो अब तक टोटल कितनी गज़लें लिखी हैं? कोई आपके पास नंबर है, कोई गिनी हुई है या? किताब तो बन गई, अब दूसरी किताब तैयार है, किताब शाया हो चुकी है? उसमें शाया नहीं हो रही। अच्छा, उसमें वो मतलब कि प्रोसेस में है, काफ़ी लंबा प्रोसेस है उसमें, लेकिन मेरी तरफ से उसका जो है ना वो मुसव्वदा जिसे कहते हैं वो कंप्लीट हो गया हुआ है। ज़बरदस्त। तो अब आगे मैं उसके लिए 2-3 जगह उसका भेजा मैंने। अच्छा अच्छा, तो फिर जाकर तो इंशाल्लाह। वाह ज़बरदस्त, ये तो बहुत अच्छी बात है। ज़रूर आप इसको पब्लिश करवाएं और फिर वो किताब आप हमें ज़रूर भेजिएगा, और हम भी उस किताब को पढ़ना चाहेंगे, देखना चाहेंगे, और कुछ गज़लें चाहेंगे कि आप हमें और भी सुनाएं, कि हम बहुत अच्छी सी गज़ल है जो लास्ट वाली भी आपने हमें सुनाई है। पिछली मुलाकात से फाका नहीं, अब वाह, दवा नहीं बढ़ानी तो दर्द बढ़ा दे, थोड़ी मोहब्बत से गुजारा नहीं, अब करनी है अगर तो बेहद बढ़ा दे, वाह, चैन मिलना है तो मिलेगा तुम ही से, आहा, चाहे तू जितने हम दर्द बढ़ा दे। वाह वाह वाह, चैन मिलना है तो मिलेगा तुम ही से, चाहे तू जितने हम दर्द बढ़ा दे, चाहे तू जितने हम दर्द बना दे। बदर साहब कमाल जी सर। यूँ ना मिटेंगी तल्ख यादें अदनान, इनको साफ ना कर बल्कि गर्द बढ़ा दे, आहा, दिल का दर्द ना जाएगा इस तरह से मेरी जान, कुछ ऐसा सोच जो सर दर्द बढ़ा दे, सर दर्द बढ़ा दे, इतनी तकलीफ से हर बार बच निकलता हूँ मैं, जो मार सके जान से इतना दर्द बढ़ा दे। खत्म। मतलब ये वाली खत्म। दर्द नहीं, मुझे आप पहले ये बताएं, इतना दर्द, इतनी मायूसी और इतना दुख क्यों है आपकी शायरी में? इतना दिल ज्यादा टूट गया है क्या? बहुत क्या अभी तक उससे आप निकले नहीं है? थोड़ा बस ये है कि दिल में सुराख नहीं हुआ। वो तो शायरी ने बचा लिया आपको, अगर आप शायरी नहीं करते तो हो जाता। हाँ, ये बात भी है। वही तो मैं कह रहा हूँ, उसने बचा लिया। जी जी। अच्छा, एक वो आपने जॉन एली का नाम लिया था जी, उस स्टाइल में एक लिखी मैंने। अरे वाह, क्या बात पहुँच है। तो नहीं सकता मैं, लेकिन बहरहाल। जी जी। मोहब्बत है क्या अच्छा पता नहीं, अच्छा, मिलना है क्यों अच्छा पता नहीं, महबूब कौन मैं अच्छा पता नहीं, साथ किसका मेरा अच्छा पता नहीं, साथ तुम्हारा मेरे लिए अच्छा पता नहीं, दीवाना हाँ हाँ होश अच्छा पता नहीं, दिल मेरा धड़कता है अच्छा है पता नहीं। तो ये है, आपको इसमें मुझे लगता है वो लगी वो जबरदस्त। वैसे मैंने वो भी लिखी, अगर ये आपने वाकई में मुझे वैसा लग रहा था, क्योंकि जो है मज़ाहिया ना- भी मैंने लिखी, अगर आपको वो। अच्छा जी जी बिल्कुल, इरशाद इरशाद। अफसोस के डूब के मर जाएं हम, हाँ मज़ाहिया लिखी है मैंने, कहा आपका मूड वो बन गया तो मैंने उसी तरह से। जी जी जरूर, आप इरशाद। अफसोस के डूब के मर जाएं हम, मिलाई जिससे आंख उसकी मंगनी हो गई। आपकी जो शायरी है ना, मुझे मज़ाहिया ज्यादा लग रही है, पता नहीं क्यों। मैंने अच्छा जी, ये तो है ही मज़ाहिया, ये तो है ही मज़ाहिया। अच्छा, जिससे वादा किया था शादी का, उसकी 2 माह की बच्ची हो गई। अल्लाह, ये तो है। ये हर उस गली गली का दर्द है ये, मेरे ख्याल से। जिसके साथ घूमनी थी दुनिया सारी, वो एक एयरलाइन में एयर होस्टेस हो गई। अल्लाह, अच्छा यही वजह है कि एयर होस्टेस ज्यादा वो जो अट्रैक्ट करती है लोगों को, जाते हैं उनको कुछ वो याद आ जाता होगा। जिसके साथ बितानी थी उम्र सारी, वो बेचारी अल्लाह को प्यारी हो गई। अल्लाह, तो बेचारी का लाज प्यारी करे छड़े, मारा ही न छड़े, नहीं है ना क्यों। जो दिल में रहती थी हमेशा, इसको दिल की बीमारी हो गई। दुश्मन माना प्यार है, दुश्मन डॉक्टर ने डॉक्टर ने पेशेंट हालत होंगी। मेरे ख्याल से आपके पास जो पेशेंट्स आते होंगे ना, उनको जब आप इस तरह की शायरी सुनाएंगे ना, तो वो वैसे ही सही हो जाएंगे। सिर्फ शायरी सुन के दवा की जरूरत ही नहीं पड़ेगी। नहीं, वो से पेशेंट आते हैं, वो कह रहे हैं आपको देख के ही हमें आराम आ जाता है। वाह वाह, क्या बात है, ये बात है, अच्छी बात है।
जिसके साथ थी दुश्मनी हमारी वो अल्लाह की बंदी बीवी हमारी हो गई। ये सही था, ये दिल से दुश्मनी थी। अच्छा, वैसे ये अच्छा है ना कि दुश्मन से शादी कर लो, इससे ज्यादा क्या फिर वो हो? आपका कभी कुछ वो बुरा नहीं करेगा, क्योंकि जाहिर है आप जब उसके साथ घर के मेंबर हो अब जाएंगे उसके साथ दुश्मनी हो गई। उसके साथ दुश्मनी हो जाएगी। चले मैं आखिरी आपका मूड चेंज कर देता हूँ। जी जी। वो चाहता था कि ख़रीद ले मुझको, मैं बिक रहा था मुफ्त, कीमत लगाई तो मुकर गया। आहा। ना कोई ख़त, मुलाकात, जाम, ना आंसू, कहीं ऐसा तो नहीं कि मैं फिर से सुधर गया। मैंने तो हक जिताया था ज़रा सा बस, क्या मालूम था मैं कब से दिल से उतर गया। वाह वाह वाह। चाहता हूँ कि खो जाऊँ इस तरह से कि पता न लगे कहाँ से आया किधर गया। किधर गया, वाह वाह, कमाल। मैं तो मिला ही नहीं कई सालों से उसे, पूछा किसी ने तो कहते हैं अभी इधर गया। वाह वाह, जबरदस्त। ये दुनिया फ़ानी है, बिखर जाएगा सब, ये किसने कहा कि सिर्फ मैं ही बिखर गया। ज़बरदस्त। फ़ानी है, बिखर जाएगा सब, ये किसने कहा कि सिर्फ मैं ही बिखर जाऊंगा। कमाल आहे, कमाल आहे, ज़बरदस्त। ॾाढी सुठी शाइरी आहे ऐं बहितरीनु कंपोज़िशन आहे। ऐं जेको आहे कॉल आहे, कॉलर सां ॻाल्हाए था वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ मुंहिंजा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मुंहिंजो पियो ॻाल्हायां हैदराबाद मां। जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? प्रोग्राम ॾिसो पिया? हा, प्रोग्राम ॾिसो पिया। प्रोग्राम में शेरो शायरी हले पई ज़बरदस्त। ज़बरदस्त शेरो शाइरी हले पई न, वणी तव्हांखे? या शादी वारी ॻाल्हियूं पुराणी आहिनि। अच्छा, पोइ तव्हां वरी के नयूं ॻाल्हियूं ॿुधायो असांखे, तव्हां छा चवणु चाहींदव? असां चवणु चाहींदासीं त माना शादी हिकिड़ी कजे, लव मैरिज कजे। वाह वाह, तव्हां कई आहे लव मैरिज? हा, मुंहिंजी लव मैरिज दाम में 4 ॿार था। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं को ख़ासि सवाल करणु चाहींदव महिमाननि खां? महिमान ना कोन, भाई सबा खान खे घुरायो, अॻु कंदी प्रोग्राम। बिल्कुलु घुराईंदासीं। ऐं बहितरीनु आर्टिस्ट आहे, सिंधी मीडिया जी बि ऐं उर्दू मीडिया जी बि असांजी ज़बरदस्त आर्टिस्ट आहे सबा ख़ान। ज़रूरु उन्हनि खे घुराईंदासीं, तव्हांजी ॾाढी सुठी तजवीज़ बि आहे। ऐं का ख़ासि फरमाइश आहे बादल राई साहब खे करणु चाहींदव? कॉलर हलिया विया, ओके, सही आहे, ज़बरदस्त। ऐं जेका ॾाढी सुठी हिननि फरमाइश बि कई ऐं ॾाढो सुठो लॻो। लव मैरिज ते जेको आहे वो लव मैरिज पे के उस हक़ में है कि शादी लव मैरिज करनी चाहिए और एक ही करनी चाहिए। वकील साहब ॾे अचूं था, पोइ सर पोइ डिवोर्स बि त थींदो आहे। हाणे शादी त माण्हू खणी करे थो वठे, पर लव मैरिज अक्सर करण वारा वरी चवंदा आहिनि हलंदी न आहे, डिवोर्स रेशियो वधी थो वञे, पोइ छा वजह आहिनि? तव्हांखे छा थो लॻे त छा हुन तलाक जी वजह लव मैरिज आहे या का ॿी आहे? न, लव मैरिज कॾहिं बि न हूंदी आहे। असल में त कंप्रोमाइज़िंग नेचर घटि थी वेंदी आहे। पहिरियां जॾहिं माण्हू लव थो करे या लव में घणो इन्वॉल्व आहे त उते हर शइ तव्हां हुनजो इंतज़ारु बि कंदो। माना पहिरियां मर्द ते था अचूं त इंतज़ारु या हुनजी हर ॻाल्हि मञंदो, जीअं हू चवे थी उअं तव्हां कंदो। औरत बि हुनजी, मर्द भली छा बि हूंदो, हुनजी कहिड़ी बि ख़राबी बि हूंदी न त कंप्रोमाइज़ करे वेंदी त जेको बि आहे मुंहिंजी त प्यारु आहे। हाणे वरी जॾहिं शादी थी वञे त हू गॾु था रहणु लॻनि त ऑटोमेटिकली हिकिड़ो ॿई जेके एक्सपेक्टेशन वधी थियूं वञनि, पोइ हू कंप्रोमाइज़िंग ॿई घटि थी करे। त हाणे तूं हीअं बि न कर, मर्द चवंदो तूं हीअं बि न कर, हू बि न कर, त हू हिकिड़ो ॾिसंदी त तो त मूंखे पसंदि ईअं ई कयो न जीअं मां हुअसि। मतिलबु जेकी मां आहियां त तूं हाणे मूं में चेंजिंग कीअं थो करी। ईअं ई मर्द बि वरी एक्सपेक्ट कंदो आहे त भला हू चवंदो तूं हेॾे न अचु, हीअं न कर, हीअं न। बाबा मां त ईअं ई हुउसि, मां दोस्तनि सां बि घुमंदो हुअमि, मां ॿाहिरि बि वेंदो हुअमि, हाणे आख़िर कहिड़ी बाहि आहे जो तव्हां अची मूंखे हिते आहे। पोइ देन देर मस्ट बी देर फाइट्स थियनि थियूं, पोइ आर्ग्यूमेंट्स था थियनि, पोइ हिन में लव जो ॾोह न आहे। इवन जॾहिं हू डाइवोर्स बि थींदा आहिनि, असां जॾहिं थींदा आहियूं त ॾाढा असां त रोईंदे मां एतिरा मर्द ॾिठा आहिनि जॾहिं औरत का अची खुला थी वठे न त केतिरा रोईंदे मर्द रोईंदे ॾिठा आहिनि। ऐं तव्हां इमेजिन नथा करे सघो त के त एतिरा परेशान लाइक वाइज़ त माना शिवरिंग कंदा अथव। मां रीसेंट केस हिकिड़ो हो त उहो माना हिकु वकील खे ऐं माना रीसेंट केस हो, उनजो हिकिड़ो खुला जो मैटर हो त छोकिरी बि हुनजी जॉब पई करे, लव मैरिज बि जी न, देवर बोथ गुड। हिकिड़ी जॉब पई करे इलेक्ट्रिक में, डॉक्टर हो, बोथ वर गुड एंड हैंडसम, पर फैमिलीज़ या कुझु जॻह माना हुनखे बसि इशू छा हो त जेको अलॻि घर वठी ॾिए, त इहो न पियो करे। हू चए पियो मुंहिंजी मां बीमार आहे, या मर्द खे बि हुनखे बि सम्झणु खपे या मर्द खे। त मां हुनखे चए पियो तूं भला पोर्शन ई अलॻि करे छॾी या छा? चए पियो मां कुझु बि, पर मां पंहिंजे उन ई घर में रहंदुमि। छोकिरी जो हो ऐं उहो माइटनि जो त मां हिनखे घर में न रहंदुमि।
अलॻि घर वठी ॾिए सिर्फ़ु नंढी ॻाल्हि ते ॿिन्ही जो प्यार जेके उनजो घर थो टुटे त ही वॉज शिवरिंग हुनजो हथु त वकील साहब आप मना करे ना वो मेरी मोहब्बत है इहे करे मां हुनखे सम्झायां पियो त आई वॉज फ्रॉम द लेडीज़ साइड त मूं हुनखे सम्झायो पिए त मूं चयुमि हेॾो प्यार करण वारो अथई ज़िंदगी में कॾहिं बि इहे मौक़ा घटि हूंदा आहिनि ऐं हूअ बि ईअं हुई पर लिटरली उन वजह मूं ॾिठो त हुनजा माइट हुआ उनजो त बसि हिनखे अलॻि घर हू हुनखे चवे पई हू ठीकु आहे चए पियो त मुंहिंजी माउ आहे पीउ आहे हुनखे पंहिंजे माउ छोकिरे खे पंहिंजी माउ जो बि थोरो अंडरस्टैंड कजे माउ पीउ आहे जीअं औरत जे लाइ बि त ॾुखियो हूंदो आहे शादी करे के ॿिए जे घर वञणु इन करे पोइ हू बि उहा शइ अलॻि घर न करे सघियो ऐं सिर्फ़ु इन बुनियाद ते उहा शादी टुटी वाकई में अंडरस्टैंडिंग ऐं जेका आहे न बर्दाश्त घटि टॉलरेंस घटि थी वई आहे असांजी सोसाइटी में इन करे प्यार जो हिन में ॾोही न आहे लव जो हिन में ॾोह न हूंदो आहे अंडरस्टैंडिंग या अनकम्प्रोमाइज़िंग नेचर ॿिन्ही पासे जॾहिं थींदी आहे त पोइ रिश्ता टुटंदा ज़बरदस्त ॾाढी सुठी कॉल ॻाल्हि कई कॉल शामिल कयूं था प्रोग्राम में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा हाल आहे ठीकु ठाक भेण मुंहिंजी केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो कराची मां ॻाल्हायां पई सफ़िया पई ॻाल्हायां जी सफ़िया कहिड़ा हाल आहिनि प्रोग्राम ॾिसो पिया जी जी ॾाढो सुठो पियो लॻो प्रोग्राम ऐं डॉक्टर साहब डॉक्टर घटि शाइर ज़्यादा था लॻे शाइर ज़्यादा शाइर बि आहिनि त चवनि मूंखां डॉक्टरीअ जा सवाल न कयो मूंसां शाइरी पुछो शाइरी एॾा संजीदा आहिनि नता वारा ऐं शाइरी अलॻि आहे शाइरी अलॻि आहे न ॿियो ॿुधायो तव्हां को ख़ासि सवाल करणु चाहींदव अहिड़ो को ख़ासि न आहे बसि पर सुठो आहे तव्हां प्रोग्राम ॾिसो था इंजॉय कयो था या ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं जेको आहे सुठो पियो लॻो प्रोग्राम थैंक यू कुर्ब तव्हांजा ऐं बादल राय साहब खे चओ त मूंखे सॉन्ग ॿुधाए बादल राय साहब हाणे तव्हांखे असां चऊं था त तव्हां को कलाम ॿुधायो कहिड़ो को कलाम रिक्वेस्ट वाह ज़बरदस्त बेहतरीन फरमाइश आहे मुंहिंजे ख्याल में फरमाइश अगरि तव्हां वटि आहे त करे था वठूं हिन ई प्रोग्राम में ऐं ज़रूरु बिल्कुलु पूरी कबी प्रोग्राम बिल्कुलु सही आहे ज़रूरु कंदासीं सफ़िया पंहिंजो ख़्यालु रखो वॾी महिरबानी कॉल करण जी थैंक यू जी हाणे नाज़रीन साही वठूं था साही खां पोइ वरी हाज़िर थींदासीं बादल राय साहब जो कलाम बि ॿुधंदासीं इंजॉय कंदासीं कचहरी वधीक महिमाननि सां ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम में ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त प्रोग्राम हली रहियो आहे ऐं ब्रेक खां अॻु में भेण मुंहिंजी सफ़िया कॉल कई ऐं पंहिंजे हस्बैंड खे पंहिंजे साईंअ खे डेडिकेट कयूं के ख़ूबसूरत कलाम आहे हिकिड़ो बादल राय साहब खे फरमाइश कयूं बादल राय साहब मां चाहींदसि तव्हां थोरा ॿ बोल हुन जा झुंगारे वठो त उन्हनि ताईं इहो कलाम इहो मैसेज पहुची वञे जेही दलबो जेही दोखो एतबार मुखे छोड़ गई एडो प्यार मुखे छोड़ गई एडो प्यार मुखे छोड़ गई कमाल आहे ज़बरदस्त बहितरीन ॾाढी सुठी जेको आहे कंपोज़िशन बि आहे ऐं साईं जी अदायगी बादल राय साहब जी ज़बरदस्त कमाल आहे ऐं नाज़रीन प्रोग्राम जेको आहे पुॼाणी ते अचे पुॻो आहे ऐं महिमाननि खे हिकु दफ़ो ॿीहर मां जेको आहे थैंक यू चवंदसि सर थैंक यू सो मच आप आए और आपकी शायरी सुन के भी बहुत अच्छा लगा आपकी दवाइयाँ सुन के भी नोट करके भी बहुत अच्छा लगा और थैंक यू कि आप आए और आपको कैसा लगा हमारा प्रोग्राम नहीं बहुत ज़बरदस्त बहुत अच्छा पहले भी आता रहा हूँ लेकिन आज बहुत अच्छा प्रोग्राम थैंक यू सो मच आप मैं चाहूँगी एक बार देखने वालों को एक कोई ख़ास मैसेज देना चाहें अगर आप सेहत के हवाले से दिल के दर्द के हवाले से शेर व शायरी के हवाले से कोई भी आपको जो सही सेहत के हवाले से ये है कि जितना हो सके नेचुरल खुराक लें प्रोसेस खुराक से बचें और पैदल चलें जितना हो सके ये दो चीज़ें तो बहुत ज़रूरी हैं बीमारियों से बचते रहेंगे डॉक्टरों से भी बचते रहेंगे बेहतरीन मैसेज बेहतरीन ऐं सर तव्हांजे लाइ बि थैंक यू सो मच ऐं को ख़ासि मैसेज अगरि ॾियणु चाहियो अदी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां कॉल घुरायो ऐं असां पहिरियां बि हिन प्रोग्राम ईंदा रहंदा आहियूं पर माशाल्लाह तव्हांजी वाइब्स जेके एतिरियूं पॉज़िटिव्स आहिनि त उन प्रोग्राम में असांखे सुठो लॻो ऐं मैसेज इहो ई आहे त बीइंग लॉयर मां सभिनी खे इहो ई चवंदुमि त मर्दनि खे औरतुनि खे छोकिरनि खे त पंहिंजे राइट्स लाइ फाइट कयो ऐं पंहिंजे राइट्स खे पढ़ो पंहिंजे राइट्स खे सम्झो किताबनि सां दोस्ती कयो किताब पढ़ो भले तव्हां मोबाइल ते हुजो पर किताब तव्हांजे हथ में ज़रूरु हुजणु खपे
वाह कमाल ज़बरदस्त मैसेज ऐं वाक़ई में इहो ज़बरदस्त मैसेज आहे ऐं बुक रीडिंग ऐं जेका रीडिंग क्वालिटी आहे न इहा ॾाढी बहितरीनु आहे या आदत जेका आहे तव्हांजी अञा शख़्सियत खे अञा इनहेंस कंदी आहे ऐं तव्हांजी शऊरी इस्लाह थींदी आहे रीडिंग मां सो किताब पढ़ण सां इंसान खे पाण खे बि घणो कुझु सिखण खां मिलंदो आहे ऐं चयो वेंदो आहे त बहितरीनु दोस्त कोन नथो थी सघे हिकिड़ी किताब खां सवाइ त अगरि तव्हां किताबनि खे पंहिंजो दोस्त ठाहे वठो त तव्हां घणो कुझु तव्हांखे सिखी बि वठंदव ऐं उते धोखा वोखा बि न थींदा ऐं दिलि आज़ारियूं बि न थींदियूं सो छो त किताब जेका आहे धोखो न ॾींदी आहे जेके बि जेको आहे उहा 100% ऑनेस्टली अखां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदी ऐं तव्हांजो साथ ॾींदी आहे सो हीअ ॾाढी सुठी जेका आहे हैबिट आहे बुक रीडिंग जी ऐं नाज़रीन इन ई नोट ते हींअर हाणे छो त मोकिलाइणी आहे सुभाणे वरी इंशाअल्लाह तव्हां सां कंदासीं मुलाक़ात सुठनि महिमाननि सां कंदासीं बहितरीनु गुफ़्तगू कचहरी कंदासीं इंफॉर्मेटिव कचहरी हूंदी ऐं जेको आहे इंस्पायरिंग पर्सनैलिटीज़ हूंदियूं जेके असांखे जॉइन कंदियूं ऐं हींअर तव्हां सां इजाज़त वठंदासीं वेंदे वेंदे बादल राय साहिब जो कलाम हूंदो आहे उहो ॿुधंदासीं ऐं हीअ जेको प्रोग्राम हुयो जेके बि सॼी कोशिशि हुई तव्हां ताईं पहुचायूंसीं हे ताउन हुयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में ऑफर था कनि ऐं बहितरीनु इन्हनि जी स्कीम आहे अगरि तव्हांखे प्लॉट वठिणो आहे घर वठिणो आहे सेटल थियणो आहे त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे ज़रूरु कॉन्टेक्ट कंदा कॉन्टेक्ट डिटेल्स इन्हनि जूं तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदियूं हूंदियूं ऐं बहितरीनु अॼु जो प्रोग्राम हुयो ज़बरदस्त क़िस्म जी खिल भोग सां मज़ाक मस्तीअ सां सीरियस इशूज़ ते बि ॻाल्हायोसीं इंफॉर्मेशन ते बि तव्हां ताईं पहुचाइण जी इंफॉर्मेशन खे कोशिशि कईसीं ऐं हींअर कलाम था ॿुधूं वेंदे वेंदे बादल राय साहिब जो इंजॉय कयो म्यूज़िक खे इंजॉय कयो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो मूंखे रखिजो दुआउनि में यादि अलाह भाई हुन जे सारो हूंदो कीअं गुज़ारियो हूंदो मुंहिंजो नाम वठी कंहिं हुन खे रुआरियो हूंदो कीअं गुज़ारियो हूंदो आथत ॾेई हुनखे कंहिं त धुतारियो हूंदो कीअं गुज़ारियो हूंदो हो मूंखे मुंहिंजी प्यारी कोन विसारियो हूंदो कीअं गुज़ारियो मुर्गी पई छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी काई नूरी ॾिसी थो तमाची सॾे काई नूरी ॾिसी थो तमाची सॾे काई नूरी ॾिसी थो तमाची सॾे आओ पींझर बणी आहे दोरो वरी आओ पींझर
मंजर वणी आहे दोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी चंद्र हेठा मिली कंहिंथे हथड़ा चुमिया चंद्र हेठा मिली कंहिंथे हथड़ा चुमिया चंद्र हेठा मिली कंहिंथे हथड़ा चुमिया आहे दिलकश ओ आहे दिलकश ॾिठो ख्वाब कोरो वरी आहे दिलकश ॾिठो ख्वाब कोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी ॼण त महकी पियो जाम शोरो वरी हुनजी उजरी अदा ते मुंहिंजो मुर्तज़ा 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 आहे हिरकी पयो मन ही भोरो वरी आहे हिरकी ओ आहे हिरकी पयो मन ही भोरो वरी ॼण त महकी पयो जाम शोरो वरी ॼण त महकी पयो जाम शोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी छा त मुर्गी पई हूअ थोरो वरी ॼण त महकी पयो जाम शोरो वरी ॼण त महकी पयो जाम शोरो वरी मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।